रोड़ी वासन जो पानी वारो मसलो हल थी वियो आहे। सूबाई वज़ीर नासिर शाह जी सख़्त हिदायतुनि खां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वाटर सप्लाई लाइ विछाइजंदड़ पाइप लाइन जो कम बि मुकम्मल थी वियो। इलाइक़े वासन में सरहाई बि पखिड़िजी वई आहे। सूबाई बल्दियाती वज़ीर सईद नासिर हुसैन शाह जी हिदायतुनि ते पब्लिक हेल्थ जे ज़ेर निगरानी रोड़ी जे गथियल आबादी, न्यू यार्ड कॉलोनी, टक्कर मोहल्ला, गार्ड कॉलोनी, चौहान ॻोठ, क्रिश्चन कॉलोनी, साखाणी ॻोठ, जतोई ॻोठ, महतम ॻोठ, बेदल बेकस, सितारा मस्जिद ऐं ॿियनि केतिरनि ई इलाइक़नि में पीअण जो पाणी पहुचाइण लाइ ज़ेर ज़मीन नई पाइप लाइन विछाइण वारो मंसूबो मुकम्मल थी वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं न्यू वाटर वर्क्स तलाउनि ते लॻायल न्यू टर्बाइन मोटरूं हलाए उन्हनि मां पाणी सप्लाई वारो अमल शुरू कयो वियो आहे। उन मौक़े ते पब्लिक हेल्थ इंजीनियर सनाउल्ला मेमण, सब इंजीनियर जाफ़र मुलाणो, सब इंजीनियर नियाज़ शेख, STO रोहड़ी हफ़ीज़ुल्ला मेमण ऐं पीपल्स पार्टी अॻवान इरफान अली दाऊद पोटो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त रोहड़ीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में केतिरे ई अरसे खां पाणी जी खोट सबबि रहवासी परेशान हुआ, उहो मसइलो बि हल कयो वियो आहे। उन्हनि चयो त पाइप लाइन पुराणियूं हुअण सबबि कमज़ोर ऐं ॻरी वञण करे केतिरनि ई हंधनि खां टुटण सबबि पाणीअ जो प्रेशर घटि थियण सबबि 50,000 खां वधीक वारी आबादी पाणीअ जे मसइले जे वर चढ़ियल हुई, जंहिं जे हल लाइ शहरी सैयद नासिर हुसैन शाह जा थोराइता आहिनि।